नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे हैदराबाद में ख़बर ॾींदा हलूं त जमियत उलमा इस्लाम ज़िले हैदराबाद पारां सिंध में पानी की खोट ऐं बिजली की हथरादू लोडशेडिंग ख़िलाफ़ सूबाई सेक्रेटरी इतलात मौलाना ताज मोहम्मद नायो, अब्दुल मालिक टालपुर, हफ़ीज़ ख़ालिद ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते अॻुवाणी चयो त वफ़ाक़ पारां सिंध खे घुर्बल हिसे जो पानी फ़राहम न कयो पियो वञे त ॿिए तरफ़ सिंध जा हुक्मरान पानी चोरी करण में पाण मुलवस आहिनि। हिन वक़्तु सिंध हुकूमत पानी जे खोट मुज़ाहिरा करे सिंध कार्ड खेॾे रही है। हिननि चयो त पीपल्स पार्टी सां लाॻापियल ज़मींदार पंहिंजूं ज़मीनूं आबाद करण लाइ ग़रीबनि जे हिसे जो पानी चोरी करे रहिया आहिनि, जॾहिं त पिछड़ी जा आबादगार ज़मीनूं आबाद करण तोड़े पीअण जे पानी लाइ मोहताज बणियल आहे। हिननि चयो त सिंध में बिजली जी अण ऐलानी लोडशेडिंग ॻरनि बिलनि सबबि सिंध जी अवाम वापडा खां बेज़ार थी चुकी है। बिजली जी लोडशेडिंग सबबि सख़्त गर्मी में माण्हू आज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर है। कारोबार पिणु सख़्त मुतासिर थी रहियो आहे। हिननि मुतालबो कयो त सिंध में बिजली की लोडशेडिंग खत्म करे सिंध के पानी फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।